रहमान रहीम। अज असीं मिठी थर चैनल जो प्रोग्राम असां रखियो आहे हरटी ॻोठ और सैयद मीर मोहम्मद शाह जी ओताक में। त अॼु सैयद साहब आया आहिनि बचल शाह और शाह साहब जा कोई बैत वग़ैरह आहे और रिसालो बि आहे माशाअल्लाह चवंदा। त असांजी कचारी में वेठल आहे सैयद साहब चवनि था बैत दर्स नालो यूसुफ दर्स पतली शाह मोहम्मद जमा शाह साईं जो छोकिरो आहे और इकबाल शाह काबल शाह और मीर मोहम्मद शाह। अॼु कचारी असां कई आहे हरटी ॻोठ जे अंदरि और असांजी ओताक में सैयद साहब आया हुआ अॼु कचारी रखूं था माशाअल्लाह। सही साईं जेको कल्चर जे अंदरि ऐं ॿुधाईंदा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम रहमतुल्लाहि बरकातुहू। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वला आक़िबतु लिल मुत्तक़ीन सलातु सलामु अला रसूलिहिल करीम। अवल अल्लाहु अलीम आला आलम जो धणी कादर पंहिंजी कुदरत से कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़क रब रहीम सो सारा है सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ो जोड़ जहान जो जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ियाई खावंद ख़ाश खलके मुहम्मद मुकाई कलमू ते करीम ते चिटो चायाई अना मौला व अंत महबूबी इहे उतां लिखी ॾिनाई ॿई सरूं सैयद चए जोड़े जोड़ जहान जी पाण क्या है परवाज़ हामी हादी हाशमी सरदार न सरदार सुहे सबन सथ में मज मस्जिद मणियादार चारे चंगा चौधियारी वाह हिकांदा हबीब से वहदहू ला शरीक लहू जिन ओतो ईमाना तिन मञो मुहम्मद कारणी कल्ब सां लिशा उफ़ाइक हलिया फरमान ओतड़ कीन ओलीन। ॿियो बैत साईं इमामे जे सुर जो इमाम हसन हुसैन जे सुर जो आहे त इन में शाह भिटाई फरमाए तो त अवल ॾोह यज़ीद जो पोइ मलाहे थिया मीरा फतवा ॾेई फिरी विया हुआ क़ुरान जा कारी वेसारियूं दीन मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो लॻा लालच लाचारी ॾेखारे ॾाढ़ी साथ छॾियो सैयद जो। सम्झा न सैयद जो साथ छॾे विया। ॿियो बैत आहे त शाह भिट सरकार चए थो जॾहिं हिकिड़े ॿेर खां अची मटियो वण जेके ॿेरीअ जा थींदा आहिनि न ॿेर जे वण हेठि अची शाह ॾिठो त ॿारहें पे ॿेर खाधा ॿेर पे खाधा त ॿारहें छा कयो ॿेर खे खोट को खड़ो पियो हणे को काठ पियो हणे कोई ठिकरी पियो हणे पण शाह ॾिठो त ॿेर सां हालत पिया कनि छोकिरा। तॾहिं शाह फरमायो त वञी पुछो वणनि खां जॾहिं था मेवा कनि वञी पुछो वणनि खां जॾहिं था मेवा कनि ठिकर भितर छाड़ियूं सो था सहन सखावत सैयद चए आए दिल में दरख़तन सखावत सैयद चए आए दिल में दरख़तन नेकी निवड़त तिनी जी ऐं फिरियो पिया फुरकन। बराबरि न ॿार खोट हणनि ॿिया हणनि ॿेर छाणियो छॾीनि 12 महीना जॾहिं साल लंघे वञे तॾहिं वरी ॿेर ओड़ी जो ओड़ी। सम्झा न त शाह त नेकी जे मथे चयो आहे त इंसान जेकॾहिं नेकी करे थो त हिन ॿेर जे मिसल आहे। सम्झा न ई शाह जूं नज़रूं त ॿिए पासे हुयूं हज़रत बिलाल रहमतुल्लाह अलैहि जी तरफ़ हुयूं। जॾहिं हज़रत बिलाल खे काफ़र जॾहिं मारींदा हुआ विहारींदा उथियारींदा कुटे छॾींदा वरी सऊं कंदा वरी विहारींदा वरी सुम्हारींदा वरी उथियारींदा वरी मथे पथर रखंदा। अबू बकर सिद्दीक़ पुछो बिलाल तोसां छा थो थिए चए
चे मिट जाऊं कट जाऊं मेरे प्यारे रसूल तेरा दामन न छोड़ूं। समझे ना, मिट जाऊं कट जाऊं मेरे प्यारे रसूल तेरा दामन न छोड़ूं। समझा, वो हज़रत बिलाल त हिकिड़ो मिसाल त वण जो ॾिनो आहे शाह भिटाई, पण शाह जो नज़रूं त बिलाल सरकारी समय हज़रत बिलाल हबसी रहमतुल्लाह अलैह तरफ़ आहे। त सम्झो त पाखे बि इन तरह आहे। पोइ ॿ ॼणा जेके विढ़नि था पिंड में, उन जे बारे में शाह लतीफ़ चए थो हू चए ई तूं मचो वाता विञाए वेण, हू चए ई तूं मचो वाता विञाए वेण, नमी खमी निहार सिबर में सवई सुख सोरिया सम्झे त ॾमर वॾो ॾुख। ॾमर में चई वॾो ॾुख आहे, जेकर सिबर कंदे त सिबर में सवई सुख आहिनि। हू चए ई तूं मचो वाता विञाए वेण, नमी खमी निहार ॾमर वॾो ॾुख सिबर में सवई सुख जे सोरिया सम्झे त। वाह, वरी शाह भिटाई सरकार फरमाए थो त चए थो मके मदीने तां मोटियूं, मके मदीने तां मोटियूं उथियूं तां अरफात, रोज़े मथां रसूल जे रंग कयूं रात, पिरे फुटी पिरबात मोटी मिसर आयूं। बराबर, मके मदीने तां मोटियूं उथियूं तां अरफात, रोज़े पाक रसूल जे रंग कयूं रात, पिरे फुटी पिरबात मोटी मिसर आयूं। समझन। वरी शाह फरमाए थो त पीरन फ़कीरन जे बारे में शाह फरमाए थो, चए थो वेह दिन जिनी जे वात में, वेह जिनी जे वात में से अञा आहिन, उन्ही जो कलम कूड़ो न थिए जे वाता वराइन, खादल खावड़न जा था पढ़िया पुछाइन, लख पिया लाहीन त चेठिया चंगा न थियन। समझा न, यानी पीर फ़कीरी ॾाढ़ फबी वई न त पोइ ज़हर कोन मिटंदो उनजो, पोइ उहो फटे में पियो मरंदो, 7 पेढ़ी सुधी बि यादि कंदो। का सैयद बि कारे नाग जी मिसाल आहे। समझे न। चलो सुनाना भाईजन सब भी आवासी कताड़े लतीफ़ से चोरिया न हणन चक, चोरिया चक हणन हाथी हंदा न उथी केड़ो याती है तो बड़ी के नाग जो खादो उते बच्चो छोटो भी है उन जो बेशक बेशक। तेज अली जे औलाद के जिनी भायो घट, पाड़ू तिन पलीतन जूं परवर धणी तू पट। पाड़ जी भी पाड़ थींदी आ। अली जे औलाद के जिनी भायो घट, पहाड़ा तिन पलीतन जूं परवर धणी तू पट। पहाड़ जी पाड़ हुंदी आ। खफो मंज खफत लादा, खफो ए खफत लांदी कीन लतीफ़ चए, खफो ए खफत लांदी कीन लतीफ़ चए, अली जे औलाद सां जिनी झेड़ियो अज, परे तिनी खां भज, परे तिनी खां भज, पो खफो ए खफत लांदी कीन लतीफ़ चए। साईं जा रमज के आहिनि सुर आहिनि साहिब साहिब जा जेको चयल आहिनि माशाअल्लाह उन जो त भिटाई सरकार साईं भिटाई रहमतुल्लाह अलैह दौर में जे 7 नमूना आहिनि। बेशक दौर में बेशक 7 नमूना आहिनि अलग अलग साईं जेके शाह जा बैत आहिनि 6600 बैत आहिनि, 6600 कुरान जूं आयतूं आहिनि, तंहिंजा तर्जुमा ऐं तफ़सीर आहिनि। सम्झा न। इन में जो अला इन औलिया ला खौफन अलैहिम वला यहज़नून, चए थो सचन कोन्हे सूर, छा सचन कोन्हे सूर, जेके सचा आहिनि उन खे सूर, जे अल्लाह जा वली आहिनि उन खे सूर आई कोन्हे, उन खे न दुनिया में खौफ न आख़िरत जो खौफ आहे, वो मौत जो उन खे खौफ ही कोन्हे। ला खौफन अलैहिम वला हुम यहज़नून, अल्लाह जा वली उन खे खौफ आई कोन्हे। अला इन औलिया अल्लाह ला खौफन अलैहिम वला हुम यहज़नून, अल्लाह जा औलिया उन खे कॾहिं दुनिया में खौफ न आख़िरत में खौफ आहे। भिटाई सरकार जा कई रमज आहिनि। वरी भिटाई रहमतुल्लाह अलैह बैत जे अंदर फरमाए थो न, चए थो छछी छो छाछरो ता छो मास चमकन, असल अब्दुल लतीफ़ चए इन पर मींह वसन। छछी साईं सिंध में छछी के शाह घणी वखाणी आहे। छछी छो छाछरो ता छो मां चमकन, असल अब्दुल लतीफ़ चए इन पर मींह वसन। विजूं आयूं वसण संदियूं करे चोॾिस चोधियार, के उथी वयूं अस्तबूल ॾे के मणियूं मगरब पार, के जुंबी वयूं जैसलमेर तां किनी कयो बीकानेर बकार, के गुड़न मथे गिड़नार किनी
किनी भुज भिजायो वसाई वला साईं रब सतार कर सिंध सुकार वो दोस्त मिठा दिलदार आलम सजो ही आबाद करी। बेशक मतलब पूरे आलम के चई पूरे आलम के आबाद कई। यानी जॾहिं रसूल पाक मदीने जो ताजदार जॾहिं सब नबी बनी आया पर न जॾहिं नबी मुस्तफ़ा आयो तॾहिं साईं पूरे आलम जे मथां अंधारो उजी वियो, दीन जो रोशन ज़ाहिर थी वई, दिन जूं तजलियूं थी वयूं। कॾहिं जॾहिं नबी मुस्तफ़ा पैदा थियो तॾहिं। इन जे लाइ करे शाह लतीफ़ चयो आहे त के उठी वयूं अस्तंबुल ॾे, के मणियूं मगरिब पार, के रमी वयूं रूम ते, के लहन समर कंदिन सार, के गुड़न गिरनार किनी भुज भिजायो। यानी जिथे जिथे जेके अल्लाह जा वली आहिनि के चमकन चीन ते, के मदीन के मुल्तान, छा चई के मदीन के मुल्तान, के मदीने ते के मुल्तान ते। त माण्हू छा कि जॾहिं नबी मुस्तफ़ा पैदा थियो तॾहिं साईं मके जहिड़ो मको मदीनो चमकी वियो त मुल्तान चमकी वियो। मुल्तान जे पीर जी बि तारीफ़ शाह बिठाई रहमतुल्लाह अलैह ज्यादा कई आहे, गौस बहाउद्दीन दरिया शाह रुकन जी, उनजी वरी तारीफ़ कई आहे। शाह पिंड जे रिसाले अंदरि हर वली जी तारीफ़ कई आहे। पीर पागर जेको मोहम्मद बका शाह हो, साईं बका शाह में ही पे चारियूं भिट सरकार उतां जी मिटे तो फिर भिट सरकार पुठियां 8-10 फ़कीर लॻा पिया आया। तॾहिं मोहम्मद बका शाह चयो कि साईं ही कहिड़ा फ़कीर पुठियां रोले, तूं त रुले पियो, फ़कीर कहिड़ा पियो रोले, त ही कहिड़ा पुठिते फ़कीर लॻायो पियो वञे। तॾहिं पाऊं फिरी निहारे चई साईं मुंहिंजी त पुठ में ही 2-3 फ़कीर आहिनि, पर आऊं ॾिसां थो त तुंहिंजी पुठ में अहिड़ो वली कामल थींदो जंहिंजे पुठ में 1000 जी तादाद फ़कीर जूं लहणूं लॻियूं पयूं। हा मुजाहिद थींदो। पर साईं जॾहिं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह पैदा थिया तॾहिं साईं उनजे पुठियां अॼु तक नियारो रोड़ी सकर जे में 1000 जी तादाद फ़कीरनि जूं लहणूं लॻियूं पयूं आहिनि। त भिट सरकार जूं नज़रूं लो महफूज़ में हुयूं। इहो अल्लाह जा वली हुआ, बेशक 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 अल्लाह जे वलियनि जा पंध परे हुआ, जेको चयूं वो सच चयूं, सच चयूं, सच चयूं, सच जेको ॻाल्हियूं उहो थी अॼु हिन वक़्त में हलनि पियूं। बेशक 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 सही ॻाल्हि। तो साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह रमज़ान जे पहिरिएं रोज़े ॼाओ, रमज़ान जे पहिरिएं रोज़े ॼाओ त जॾहिं राति जो ॼा तॾहिं संदसि वालिदा जो खीर धातऊं, ऐं जॾहिं ॾींहुं उॿरियो त खीर न धाताऊं। पोइ कंहिं मुला, कंहिं मौलवी, कंहिं पीर, कंहिं फ़कीर, कंहिं ॾोरा, कंहिं तावीज़ कयूं, पर साईं खीर न धातो। जॾहिं सिज लथो रोज़ो खोलियो उनटाणे वरी खीर दुहाइण शुरू करे छॾी, तॾहिं सम्झी विया त रोज़ा तो आहे। तॾहिं नालो रखियो रोज़े धणी, न नालो हो मोहम्मद राशिद रोज़े धणी। पीर साईं नालो हो मोहम्मद राशिद रोज़े धणी, ज़बरदस्त कामिल वली ऐं ज़बरदस्त औलिया हो। समझे ना, मोहम्मद राशिद रोज़े धणी लकियारी साहब ऐं लकियारी ख़ानदान खां आहे, सैयद आहे ऐं लकियारी आहे, न ज़बरदस्त कामिल वली आहे जंहिंजो अॼु पण करामतूं ज़ाहिर आहिनि। लगी लगी वाह वारी ढक अंगड़ा, लगी लगी वाह वारी ढक अंगड़ा कई खणा पसा पसण ख़ातिर पिरियन जे। बेशक।